नाज़रावां खे बिडशाम हिक अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त 8 फरवरी ते सिंध यूनाइटेड पार्टी ऐं तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान सिंध जे सॾ ते सॼे मुल्क जियां बिडशा शहर में बि मुकमिल शटरबंद हड़ताल कई वई। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अवां खे हिक अहम ब्रेकिंग न्यूज़ सां आगाह कंदा हलूं त 8 फरवरी ते सिंध यूनाइटेड पार्टी ऐं तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान सिंध जे सॾ ते सॼे मुल्क जियां बिडशा शहर में भी मुकमिल शटरबंद हड़ताल कई वई। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है सज्जाद मेमण। जी सज्जाद, वधिक तफ़सीलुनि सां आगाह कजो। बिल्कुल 8 फरवरी ते सिंध यूनाइटेड पार्टी ऐं तहरीक तहफ़ुज़ आइन सिंध जे सॾ ते सॼे मुल्क जियां बिडशा में भी शटरबंद हड़ताल जेका आहे कई वई। हड़ताल सबब शाही बाज़ार, अलावाला चौक, सब्जी मार्केट, टंडो आदम, वैन स्टॉप, दरगाह चाड़ी समेत समूरो शहर जो आहे बंद रहियो। हड़ताल दौरान कारोबारी मरकज़, दुकान ऐं मार्केटूं बंद रहण करे शहरनि जी ज़िंदगी जेका आहे मफ़लूज थी वई आहे। जॾहिं त रोडनि रस्तनि ते बि मामूल खां घटि ट्रैफिक ॾिसण में आई। सियासी समाजी हल्कनि हड़ताल खे कामयाब करार ॾींदे चए तो आइन जे तहफ़ुज़ लाइ अहिड़ा पुरअमन एहतजाज करण जी सख़्त ज़रूरत आहे। जी, वॾी महिरबानी तफ़सीलुनि सां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।